अरशद चांहि वारो 2016 में पंहिंजी तस्वीर वायरल थियण खां अॻु हिक ढाबे ते चांहि ठाहींदो हो, पर हिक तस्वीर अरशद खान जी तक़दीर ई तब्दील करे छॾी ऐं रातो रात हू हिक स्टार बणिजी वियो। उन खां पोइ हुन मॉडलिंग भी कई, पर संदसि समूरो ध्यानु पंहिंजे कारोबार ते ई रहियो। इहो ई सबब हो जो हुन इस्लामाबाद में हिक चांहि जो कैफे खोले वरितो। वायरल थियण खां पोइ अरशद खान ख़बरुनि में रहियो ऐं पोइ ओचितो गुम थी वियो, पर पोइ बि संदसि ध्यानु पंहिंजे कारोबार ते ई रहियो। अरशद खान हाणे न रुगो मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि पर लंडन में भी कैफे खोले वरितो आहे। हू चवे थो त संदसि कैफे लंडन जे इलाइक़े अल्फोर्ट लाइन में आहे, जिते न रुगो पाकिस्तानी कड़क चांहि मिले थी, पर परॾेह में देसी खाधा भी मिलनि था। अरशद चांहि वारे हिननि कैफेज़ जी शुरूआत सवात में हिक कैफे सां कई हुई। सोशल मीडिया ते ख़बर पवे थी त संदसि कैफे इस्लामाबाद खां सवाइ ॿियनि शहरनि में भी आहे। ज़ाहिरी तौर अॼु हू जेको कुझु भी आहे हिक तस्वीर जे करे आहे, जेका हिक अख़बारी रिपोर्टर कढी हुई। खेसि उन जो थोराइतो हुजणु घुर्जे, पर उन सां गॾोगॾु संदसि महिनत भी आहे जो हुन कारोबार करण ते ई समूरो ध्यानु ऐं वक़्तु ॾिनो। कारोबार हूअं बि नौकरी करण खां बहितर ई आहे। खणी हू मॉडलिंग कंदे अदाकार भी बणिजी वञे हा, पर पोइ भी किथे न किथे नौकरी करे हा।